सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत केस में सेनेटर फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो, जॾहिं त ॿिन्ही खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान कासिफ फाइज़ ईसा जी सरबराही में टे रुकनी बेंच फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी कई, जे दौरान चीफ जस्टिस प्रेस कॉन्फ्रेंस सां तफ़सील तलब कया। ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान सुप्रीम कोर्ट में पेश थियो। चीफ जस्टिस पुछाणो कयो त छा तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी आहे, छा प्रेस कॉन्फ्रेंस बेइज़्ज़ती आहे। एडिशनल अटॉर्नी चयो त मूं जेकी ॿुधो उन मां लफ़्ज़ म्यूट कया विया। चीफ जस्टिस चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ वधीक ॻाल्हियूं थियूं पर नज़रअंदाज कयो वियो। असां सोचो त तकरीर बि करियूं, इदारनि खे बदनाम करण मुल्क जी ख़िदमत नाहे, लाॻापियल आइन कानून पढ़ो। जस्टिस कासिफ फाइज़ ईसा चयो त हू प्रेस क्लब वियो ऐं कॉन्फ्रेंस कई, तव्हां पार्लियामेंट में ॻाल्हाए सघो था, लॻे थो त इहो कंहिं ख़ासि मक़सद लाइ कयो वियो आहे। चीफ जस्टिस चयो त हिक खां पोइ ॿी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कमाल बि ॻाल्हायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस रेफर कयो वियो। ज़ुल्फ़िकार भुट्टो केस में असां पंहिंजो सुधार वांदो आहे, तव्हां बि कुझु करियो। जेकॾहिं इस्लाह जो को तरीक़ो आहे त पोइ रजिस्ट्रार या मूंखे लिखो, सुधारा आणींदासीं। इहो नथो थी सघे त तव्हां इदारे जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। चीफ जस्टिस चयो त कंहिं शख़्स ते तनक़ीद थी सघे थी, पर हिकु इदारे जी हैसियत सां अहिड़े रवैये जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जस्टिस कासिफ फाइज़ ईसा चयो त मां कॾहिं बि मार्शल लॉ जी हिमायत कंदड़नि जो दिफ़ा न कंदसि। जेकॾहिं मूं कुझु ग़लति कयो आहे त उन जी सज़ा ॿियनि जजनि खे नथी ॾेई सघिजे। जेको बंदूक खणे थो उहो सभ खां कमज़ोर आहे, छो त उनखे कुझु बि नथो थिए। अदालत फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो, जॾहिं त ॿिन्ही खे तौहीन अदालत जो शोकास नोटिस जारी कयो वियो। अदालत चयो त 2 हफ़्तनि में वज़ाहत ॾिनी वञे, छो त उन्हनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस दाख़िल कयो वञे। अदालत वधीक ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी करे छॾी। सेनेटर फैसल वावडा जो चवणु आहे त मां उन मौक़िफ़ ते क़ाइमु आहियां जेको मूं प्रेस कॉन्फ्रेंस में चयो हो। मां पंहिंजी इज़त ते सौदेबाज़ी न कंदसि, मां पोइ ते न हटंदसि। गार्ड जे जवाब में 2 गार्ड ॾींदसि। जारी कयल बयान में फैसल वावडा चयो आहे त मां कंहिं जज जो नालो वठी न ॻाल्हायो। रऊफ़ हसन जजनि खे टाउट छॾे थो, उन ते को बि नोटिस नाहे। अता तारड़ मुस्तफ़ा कमाल तलाल चौधरी खे सिंगल आउट करे मूंखे नोटिस जारी कयो वियो आहे। फैसल वावडा चयो आहे त मूं कंहिं ते इल्ज़ाम नाहे लॻायो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे पटके खे उछलायो त आउं 2 भेरा उछलाईंदुसि। मूं चयो त माफ़ी न घुरंदुसि। हुन चयो त मां शुक्रगुज़ार आहियां त मूंखे सुप्रीम कोर्ट वञण जो मौक़ो मिलियो। मां हिकु ईमानदार चीफ जस्टिस वारो पेश थी रहियो आहियां। मूं कंहिं ते सिधो सो इल्ज़ाम नाहे लॻायो। चीनी कंपनी पाकिस्तान में बदनियात ऐं माइनिंग में सीड़पकारी वधाइण में दिलचस्पी जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चीनी वफ़द मुलाक़ात कई, जंहिंमें चीनी वफ़द पाकिस्तान में मिनरल पार्क जी तामीर बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं वधीक सीड़पकारी जे मंसूबे बाबति पिणु आगाह कयो। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त परॾेही सीड़पकारी वधाइण लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खयां पिया वञनि। चीन पाकिस्तान जो पुराणो दोस्त ऐं तरक़ी में अहम पार्टनर आहे। चीन हर ख़राब वक़्त में पाकिस्तान जी मदद कई आहे। शहबाज शरीफ चयो त मौती वसीलनि सां मुआशी तरक़ी मुमकिन आहे। चीन पाकिस्तान में तवानाई जे शोबे में $3 अरब जी सीड़पकारी कंदो। वज़ीर आज़म चीनी कंपनी खे मौतियात जे शोबे में सीड़पकारी खां वठी बरामदी शोबनि जी पैदावार ताईं सीड़पकारी जी दावत ॾिनी। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान जी बरामदात खे वधाइण लाइ मौतियात जी खोटाई ऐं प्रोसेसिंग जे हवाले सां ॿिनि सीड़पकारियुनि खे मुकमल तौर ते हथी ॾिनी वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक नॉन फाइलर्स जी मोबाइल सिम्स ब्लॉक करण वारे केस जी ॿुधणी दौरान चयो आहे त अदालत सिमन खे ब्लॉक नाहे कयो, रुगो खांगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई खां रोकियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक टैक्स नॉन फाइलर्स जी मोबाइल फ़ोननि खे सिमन खे ब्लॉक करण बाबति मुतफ़रक़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। जस्टिस आमिर फारूक अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो त अटॉर्नी जनरल साहिब
तव्हां इस्लामाबाद हाई कोर्ट में आहियो। अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो त मोबाइल सिमनि जो ऑर्डर हो, संदसि स्टे ऑर्डर रद्द थियणो हो। चीफ जस्टिस चयो त मीडिया खे गुज़ारिश आहे त गुज़िरियल दफ़े जेको हुकुम ॾिनो वियो हो उहो अहिड़ो नाहे त जेके आम मज़दूर आहिनि या जिन वटि इंस्टॉल आहिनि उन्हनि खे उन में शामिल न कयो वेंदो। जस्टिस आमिर फारूक चयो त ख़दशो आहे त APR सभिनी खे पंहिंजी लपेट में वठे थो। हाणे हर को वञे थो चवे त ईअं नाहे, हाणे APR खे रेगुलेशन केरु ॾींदो। चीफ जस्टिस पुछाणो कयो त जेकॾहिं को ॿार पंहिंजो नालो टैक्स अदा कंदड़ तौरु इस्तेमालु करे रहियो आहे त उन जो छा थींदो? पोरियत ग़रीब माण्हू छा कंदो जंहिं पंहिंजो नालो रजिस्टर नाहे करायो? अटॉर्नी जनरल चयो त नोटिस कंहिं ग़रीब वटि न वेंदो। नवंबर 2023 खां नॉन फाइलर्स खे नोटिस जारी कया पिया वञनि। जेकॾहिं को शख़्स जवाब जमा कराए या APR खे मुतमिन करे त संदसि सिम बहाल कई वेंदी। जस्टिस आमिर फारूक चयो त सिम ब्लॉक करण सां न प्राइवेट पर कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। बाद में अटॉर्नी जनरल अदालत खे हुकुमनामो ख़त्म करण जी दरख़्वास्त कई, जंहिं ते अदालत नोटिस जारी कंदे 22 मई ताईं जवाब तलब करे वरितो। पाक अफ़गान बॉर्डर तुर्क अमेरिका 3 ॾींहनि लाइ बंदि कयो वियो आहे। तोरखम बॉर्डर 17 मई खां 20 मई ताईं बंदि रहंदो। तोरखम बॉर्डर 3 ॾींहनि ताईं पैदल ऐं ट्रैफ़िक लाइ बंदि रहंदो, जॾहिं त बॉर्डर एक्सपोर्ट इंपोर्ट कार्गो गाॾियुनि लाइ खुलियल रहंदो। इख़्तियारनि ॿुधायो आहे त जॾहिं खां FI इमिग्रेशन इख़्तियारनि पंहिंजो निज़ाम 9 ऑफिसनि ॾांहुं मुंतक़िल कयो आहे, सरहद बंदि कई वई आहे। सूमर ॾिहाड़े खां पाक अफ़गान सरहद खे मुकमल तौर ते खोलियो वेंदो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त एलिट फोर्स नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जो पोखियल बूटो आहे। लाहौर जी ट्रेनिंग सेंटर में एलिट फोर्स पंजाब जे पासिंग आउट परेड जी तकरीब थी। तकरीब में पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। तकरीब में सूबाई काबीना जे मेंबरनि ऐं IG पंजाब पिणु शिरकत कई। जॾहिं त पंजाब जे वज़ीर आला परेड जो मुआइनो कयो। मरियम नवाज़ एलिट फोर्स पंजाब जे पासिंग आउट परेड तकरीब खे ख़िताब कंदे चयो त ख़ुशी थी आहे पासिंग आउट परेड जी तकरीब थी आहे। उन में 812 कामयाब ॿार मुंहिंजे साम्हूं बीठा आहिनि। औरतूं आहिनि जिन मां कामयाब थियण वारनि खे मुबारकबाद ॾियां थी। हुन चयो त वज़ीर आला जी हैसियत सां अव्हां जो पासिंग आउट ॾिसी मूंखे हौसलो मिलियो आहे। मां अव्हां मां हिकु आहियां। अव्हां जी यूनिफॉर्म पाए आई आहियां। ही यूनिफॉर्म न आहे, इहा क़ौमी ख़िदमत आहे। मरियम नवाज़ वधीक चयो आहे त वालिदैन पंहिंजी नियाणियुनि ते एतमाद कयो, खेनि मुल्क जी ख़िदमत लाइ वक़फ़ करे छॾियो। एलिट फोर्स जूं छोकिरियूं पुटनि सां गॾु बीठियूं आहिनि ऐं फ़र्ज़ अंजाम ॾींदियूं। पंजाब जे वज़ीर आला चयो आहे त एलिट फोर्स जा 85 एहलकार शहीद थी विया आहिनि। उहो कहिड़ो जज़्बो हूंदो आहे? क़ुरान पाक चवे थो त शहीद ज़िंदा आहिनि। पंजाब जी सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त असां हमेशह जजनि ऐं अदालतुनि जो एतिराम कयो आहे। सूबाई वज़ीर मरियम औरंगज़ेब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जजनि जी मुक़ररी लाइ कमेटी जोड़ी वई आहे, जंहिं में कानून वारो सूबाई वज़ीर मुज्तबा शुजाउर रहमान बि शामिल आहे। हुन चयो त जजनि खे ओपन कोर्ट में ॻाल्हाइण लाइ चयो हो। उन्हनि चैम्बर में ॻाल्हाइण जी दरख़्वास्त कई हुई, पर हाणे ॿुधणी थी आहे। सूमर जो वक़्तु ॾिनो वियो आहे। उमेद आहे त फ़ाइदेमंद ॿुधणी थींदी। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त असां हमेशह जजनि ऐं अदालतनि जो एतिराम कयो आहे। असां कॾहिं बि अदालतनि ते धमाका न कया आहिनि ऐं न ई नारो हयो आहे। असां कलाकनि जा कलाक एतिराम सां बीठा आहियूं ऐं नाइंसाफ़ी जूं सज़ाऊं भोगियूं आहिनि। हुन चयो त असां हमेशह कानून जो एतिराम कयो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु असां सरख़ुरू आहियूं। सिंध हाई कोर्ट अवामी हंधनि ते पब्लिक वॉशरूम तामीर न करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते 14 साल बाद फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत सूबे जे 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक वॉशरूम्स तामीर करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम में चयो आहे त अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स तामीर न करण बुनियादी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्जी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील तारिक मंसूर चयो त अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स न हुजण करे औरतुनि ऐं ॿारनि ऐं मासूर माण्हुनि खे परेशानी थिए थी। अदालत सूबे जे 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक वॉशरूम्स तामीर करण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची जी चैनवर चौरंगी वेझो CTD कार्रवाई कंदे पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान जे मुबैना दहशतगर्द यूसुफ खान उर्फ गुल यूसुफ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तर्जुमान मौसम गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां अमेरिकी साख़्त जो दस्ती बम हथायो आहे।
तर्जमान मौसूब गिरफ्तार जवाबदार यूसुफ खान जो ताल्लुक टीटीपी कमांडर अजमतुल्लाह ग्रुप सां हुई। जवाबदार 2006 में तरीके तालिबान पाकिस्तान में शामिल थियो हो। तर्जमान मौसूब जवाबदार 2009 में दखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ते हमलन में मुलविस हो। रेडी इलाक़े संगरार मां बातल मासूम निगरी प्रिया कुमारी वारे मामले जो सूबाई इंसानी हकन वारे खाते नोटिस वठंदे IG सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। इंसानी हकन वारे खाते जे लिखियल ख़त में IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे ऐं ॼाणायो वियो आहे त अगवा कयल मासूम निगरीअ खे बाज़ियाब करायो वञे ऐं संदसि वारसनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। SSP सखर इंसानी हकन वारे खाते खे रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त लॻभॻ 40 ॼणनि खे हिरासत में वठी पुछा ॻाछा कई वई आहे। SSP सखर उमर रिपोर्ट में ॼाणायो आहे त निगरी प्रिया कुमारी जी ॼाण ॾींदड़नि खे 25 लखनि मां वधाए 50 लख इनाम ॾिनो वेंदो ऐं ॼाण ॾींदड़ जो नालो रास में रखियो वेंदो। रिपोर्ट मूजिब प्रिया कुमारी जे वॾे वज़ीर जी सरबराही में हिकु ॿी GIT जोड़ी वई जंहिंमें DIG जावेद जिसकाणी, SSP अमजद शेख, SSP तनवीर तुनियो ऐं 2 DSPs बि शामिल आहिनि। मासूम निगरी प्रिया कुमारी जी ॻोल्हा लाइ इंसानी हकनि वारे सूबाई सेक्रेटरी तहसीन फातिमा पारां नोटिस वठी IG सिंध खां रिपोर्ट तलब कई वई आहे। कराची रेंजर्स सिंध ऐं कस्टम इख्तियारनि जो स्मगलिंग ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। हब चेक पोस्ट ते गॾियल ऑपरेशन दौरान बस ट्रकनि मां नॉन कस्टम पेड सामान हथ कयो वियो आहे। रेंजर्स तर्जमान मौसूब कार्रवाई दौरान वॾी मिक़दार में सिगरेट, खुश्की, टायर ऐं इलेक्ट्रॉनिक शयूं हथायूं आहिनि। तर्जमान मौसूब जवाबदार बलूचिस्तान खां स्मगल थियल सामान खे बसनि, ट्रकनि ऐं गाॾियुनि में लिकाए कराची स्मगल कंदा हुआ। रेंजर्स तर्जमान जो चवणु आहे त 6 महीननि दौरान अरबे रुपए जो नॉन कस्टम पेड सामान बरामद कयो वियो। हथायल सामान वधीक कानूनी कार्रवाई लाइ कस्टम इख्तियारनि हवाले कयो वियो आहे। शामिल कंदासीं गवादर सिविल सोसाइटी पारां सरबदर साने ख़िलाफ़ मके मस्जिद खां प्रेस क्लब गवादर ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में शिरकत कंदड़नि चयो आहे त सरबंदर में रोज़गार जी ॻोल्हा में वियल पंजाब जे फौजियतुनि जो क़तरे आम इंतहाई ॾुखाईंदड़ अमल आहे। हुननि चयो आहे त गवादर जी अवाम हमेशह महिमाननि जी इज़त कई आहे ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त खे पंहिंजी पहिरीं ज़िम्मेवारी सम्झो आहे। हुननि चयो आहे त दुश्मन अंसर ऐं दहशतगर्द तंज़ीमूं बलोच रिवायतुनि जी भञकड़ी करे रहियूं आहिनि। अॻवाननि चयो त उहे मुल्क दुश्मन तंज़ीमूं गवादर ऐं बलोचिस्तान जी तरक़ी में मुश्किलातूं पैदा करण जी नाकाम कोशिश करे रहियूं आहिनि। उहे पंहिंजे मक़सदनि में कामयाब थींदियूं। T20 वर्ल्ड कप लाइ पाकिस्तान जे 15 मेंबरनि जा नाला फाइनल कया विया आहिनि। वेस्ट इंडीज़ सां पहिरीं खां 29 जून ताईं खेॾी वेंदड़ वर्ल्ड कप T20 लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जे 15 रांदीगरनि बाबति मुशावरत मुकमल थी वई आहे। रिपोर्ट्स मुताबिक़ इंग्लैंड जे 18 रुकनी स्क्वाड मां 3 रांदीगरनि खे वर्ल्ड कप लाइ सफ़री ज़ख़ीरनि में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि मौसूब पाकिस्तानी स्क्वाड में 5 फास्ट बॉलर, 4 ऑलराउंडर, 3 विकेट कीपर, 2 बैट्समैन ऐं 1 स्पिनर शामिल हूंदो। ज़रियनि जो चवणु आहे त हारिस रऊफ़ मुकमल तौर ते फिट आहे ऐं खेसि वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल कयो वेंदो। ज़रियनि मौसूब बाबर आज़म कप्तान, फ़खर ज़मान, मोहम्मद रिज़वान, उस्मान खान, आज़म खान, अम्माद वसीम, शादाब खान, वसीम अयूब ऐं इफ्तिकार अहमद बि स्क्वाड में शामिल हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त इब्रार अहमद, शाहीन शाह आफ़रीदी, मोहम्मद आमिर, नसीम शाह, अब्बास आफ़रीदी पाकिस्तानी स्क्वाड में हूंदा जॾहिं त 3 रांदीगरनि में सलमान अलियागा, हसन अली ऐं इरफान नियाज़ी हूंदा। कश्मीर वेझो पंजाब जे मास्को थाणे जे दमालो जवान मुबीना तौर अगवा थी वियो आहे। तारिक दमदमा पिक्ट वटि नामालूम हथियारबंदनि ॻोठाणे गुलसन वलद अब्दुल फतेह खोसो खे अगवा करे विया। मुखबी नौजवान जे वारसनि मूजिब संदन नौजवान खे हथियारबंद अगवा करे खणी विया आहिनि। एतिरा ॼणा बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। संदन चवणु हो त पंहिंजी मदद पाण तहत नौजवाननि खे ॻोल्हा करे रहिया आहिनि। केर बि संदन मदद करण वारो नाहे। हुननि SSP कश्मीर बशीर अहमद ब्रोही ऐं वन वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी संदन नौजवाननि खे बाज़ियाब करायो वञे। दोदापुर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। मीरापुर वारे इलाइक़े भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अली मुराद
मार्ची वियो इतला ते पुलिस पाके वारे हंध पहुंची इलाज खणा अस्पताल मुंतकिल कयो जॾहिं त पाके जो केस दाख़िल न थी सघियो आहे। पुलिस जो चवणु हो त हथियारबंदनि जी फारिग में नौजवान मारिजी वियो आहे। पाके जो कारण मालूम नाहे थी सघियो, वधीक जांच कई पई वञे। मियां साहब बेचो कार इल्जाम हेठ कतल थियल औरत जे मुड़स समेत 4 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ मुबारक मारफाणी में कार इल्ज़ाम हेठि अशरफ खातू खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो। जहानबाद थाणे जे एएसआई अलहॾिनो जाफ़री जी फरियाद ते औरत जो क़तल केस संदसि मुड़स समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में मोहम्मद अली मारफाणी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। पीटीआई अॻवान अली मादिल शेख चयो आहे त सिंध में हाणे माण्हू पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। पनो आकिल मां हथियारबंद घर में घेड़ी फुरल बाद मासूम बालक खे अगवा करे विया आहिनि, जेको अफ़सोसनाक वाक़ियो आहे। अली मादिल शेख 4 ॾियारा पनो आकिल शहर जे मीराण कॉलोनी में अगवा थियल मासूम नीगर मोहम्मद हुसैन आराई जे घर पहुची बालिक जे वालिद अकरम आराई सां हमदर्दीअ जो इज़हार कयो। अली मादिल शेख मासूम बालिक जे वारसनि खां धाड़े ऐं मासूम मोहम्मद हुसैन जे अगवा बाबति मालूमात वरिती। अली मादिल शेख जो चवणु हो त ॿिए शहर में धाड़ियल घर में घिड़ी सोना ज़ेवर रोक रक़म फुर करण बाद 7 सालनि जे मासूम नीगर खे अगवा करे विया। उन वक़्तु पुलिस किथे गुम हुई। संदसि चवणु हो त रोडनि खां पोइ हाणे शहरनि मां धाड़ियल घरनि में घिड़ी ॿारनि खे अगवा करे रहिया आहिनि। पुलिस अमन क़ाइमु करण में नाकाम रहिजी वई आहे। दरिया खान मरी में मरकजी तंज़ीम आर्यान पारां पनो आकिल मागवा थियल मासूम बालिग जी बाज़ाबी लाइ रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। काशिफ इक़बाल आराई, उमर फारूक आराई ऐं ॿियनि जी अॻवानी में अॻवाननि कारकुननि पारां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़ अॻवाननि जो चवणु हो त 4 ॾींहं अॻु पनो आकिल शहर मां मोहम्मद अकरम आराई जे घर में धाड़ो हणी जवाबदार मासूम नीगर मोहम्मद हुसैन आराई खे अगवा करे खणी विया आहिनि। पुलिस मासूम नीगर खे बाज़ियाब न कराए सघी आहे। नई वरी जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं सबबि आम शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हुन नाला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे मासूम बालिग खे बाज़ियाब करायो वञे। मीरपुर ख़ास खां पिकनिक ते आयल नौजवान कींजर ढंढ में बुरी फौत थी वियो आहे। इतला ते रेस्क्यू टीमनि पाके वारे हंधि पहुची नौजवान जो इलाज पाणी मां कढे सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो। अस्पताल में फौती जे नौजवान जी महमूद वल्द हुसैन तौर सुञाण कई वई आहे। ज़रूरी कार्रवाई बाद लाश पासन हवाले कयो पियो। नौजवान जो इलाज घर पहुचाइण ते कोहराम अची वियो। बिरिया रोड बेचो गोटाणो रेल तां किरी फौत थियो आहे। ॻोठ पीरबख्श शाह वेझो पोरियत करीम बख्श मरी पंजाब खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस तां किरी फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि जी इतला ते रेलवे पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची पोरियत जो इलाज कराए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। रेलवे पुलिस मूजिबि बिरिया रोड वासी रिक्शा ड्राइवर पंजाब खां कराची वेंदड़ मिलत एक्सप्रेस मां किरी फौत थी वियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। करुंडी वासी पोरियत नौजवान कराची में भित किरण सबब दबजी फौत थियो आहे। ॻोठ फतेह मोहम्मद राजपुर जो रवासी नौजवान माजिद राजपुर कराची जे बादराबाद वारे इलाइक़े में भित किरण सबब दबजी फौत थी वियो। पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची नौजवान जो इलाज कराए अस्पताल मुंतकिल कयो। नौजवान जे फौतगीअ जी इतला मिलण बाद संदसि घर में कोहराम अची वियो। ॿुधाए पियो वञे त नौजवान माजिद अली बादराबाद वारे इलाइक़े में कंस्ट्रक्शन कंपनी में मज़दूर हो, जिते खोटाई जे कम दौरान भित किरण सबब दबजी फौत थी वियो। फौती नौजवान जी 2 महीना अॻु शादी थी हुई। ठटे जी तारीख़ी मां कींजर जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ जीए सिंध बाज़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अॻवाननि ऐं कारकुननि पारां हैदराबाद छठो क़ौमी इशारा ते धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़ अमजद शुरू ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध जी ज़मीन ते वॾे पैमाने ते
वालार करे धरती धड़न खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। ठठे ज़िले में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़े बाद हाणे तारीख़ी मागनि खे बि महफ़ूज़ नाहिनि रहिया। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी तारीख़ी माग जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरपुर बुर्रो में बदमनी ऐं चोरी वाक़िए जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ ॻोठ अलॻि वधायो। शनोज रहवासियुनि पारां थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ रियाज़ चरनो, नवाब चरनो, मुज़फ़र ऐं ॿियनि जो चवणो हो त संदन 3 मेहूं चोरी थी वयूं आहिनि, जिन मां हिक में खेनि मिली आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। संदन वधीक चवणो हो त ॻोठाणनि जे निशानदाही बावजूदि पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। 62 जवाबदार आज़ाद घुमी रहिया आहिनि। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सरहाणी में बदमनी मंशात फिक्रे ख़िलाफ़ एसटीपी कारकुननि ऐं शहरनि पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसटीपी अॻवान अली हसन मशहूरी ऐं ॿियनि जी अॻवानी में शहरनि रेलवे फाटक आदर चौक खां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। अॻवाननि जो चवणो त शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चोरनि, फुर ऐं धाड़नि जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करे सघी आहे। शहर में सरियाम मंशात जा आॾा हली रहिया आहिनि। नशो वापराए नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि हुकूमत सिंध, आईजी सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी शहर में मंशात जा आॾा बंदि कराए अमन अमान क़ाइमु करायो वञे। कोटली जे अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक जे कारकुननि पारां धरणो हणी अस्पताल इंतज़ामिया ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए छॾिया। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में सहूलियतुनि जी अणहोंद ख़िलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक पारां अब्दुल सत्तार लोहर, नज़ीर बुलेदी, शहबाज मेमन ऐं ॿिनि जी अॻवानी में अस्पताल जे मुख्य गेट आॾो धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़ अॻवाननि इल्ज़ाम हणींदे चयो त कोटड़ी में सरकारी इदारनि जा अमलदार अवाम खे सहूलियतूं ॾियण बदिरां करप्शन करण में मसरूफ़ आहिनि। करोड़े रुपया बचत रखंदड़ अस्पताल में पीअण जे पाणी, दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट सबबि ईंदड़ मरीज़ सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। इंतज़ामिया अस्पताल खे रेफर सेंटर बणाए छॾियो आहे। मरीज़नि खे इलाज जूं सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। हुननि सिहत खाते समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी अस्पताल में सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे करप्शन जी जांच कराई वञे। नवाबशाह में IBS सखर पारां वरितल म्यूज़िक टीचर जी टेस्ट पास कंदड़ फनकारनि ज्वाइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रागी रिज़वान चांडियो, फ़कीर ग़ुलाम नबी, मुनव्वर जिसकानी, अली हसन ख़ासकेरी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणो त IBS सखर पारां 1 साल अॻु में हिननि खां म्यूज़िक टीचर जी टेस्ट वरिती वई हुई, जेका हिननि पास बि कई हुई। 10 महीना अॻु बि खेनि ऑफर ऑर्डर न ॾिना विया हुआ। ऑफर ऑर्डर मिलण बावजूदि खेनि ज्वाइनिंग न ॾिनी वई आहे, जेका सिंध जे फ़नकारनि सां नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त खेनि ज्वाइनिंग ऑर्डर ॾिना वञनि, ॿी सूरत में हू शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी निगरी में एहतिजाज करण ते मजबूर थी वेंदा। ठुल में JUI तरफ़ां चौथे ॾींहुं बि सेप्को जी ज़ातनि ख़िलाफ़ रहबर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ मौलाना अब्दुल जब्बार बिन मीर हसन बुरड़ो ऐं ॿिनि जो चवणो हो त सेप्को अमलदार अण ऐलानियल लोड शेडिंग करे रहिया आहिनि। ट्रिपिंग ऐं ओवर बिलिंग शहरनि जो जीअर जंजाल कयो आहे। संदसि वधीक चवणो हो त गर्मी हुजण बावजूदि 24 कलाकनि मां 18 कलाक बिजली बंदि करणु ज़ुल्म आहे। शिकायतुनि बावजूदि केर बि संदन नामदड़ वारो न आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग ख़तमु कराई वञे। कमालतेरो में स्कूली इमारत ज़बून हाल हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणो हो त जदीद टेक्नोलॉजी वारे दौर में बि हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। 3 UC जो हेडक्वार्टर कमालतेरो शहर में क़दीमी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत मुकमल तौर ते ज़बून हाल ई बणिजी वई आहे।
कंहिं बि वक़्तु हादसो थी सघे थो। शागिर्दनि जो चवणु हो त शहर जे मेन प्राइमरी स्कूल में पाणी ऐं बिजली समेत का बि सहूलियत मौजूदु नाहे, जंहिं सबबि संदनि तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। सख़्त गर्मी में हू वण हेठां वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। शिकायतुनि बावजूदि केरु बि संदनि ॾांहुं ॿुधण वारो नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त नोटिस वठी स्कूली इमारत जी मरम्मत कराए संदनि तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी प्लाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।